घोटकी में जसकम मरकज़ी जे सॾ ते सिंध में पाणी जी अतराज़ू खोट ऐं सिंध सुकाइण वारी साज़िशुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी बुख हड़ताली कैंप लॻाई वई। घोटकी जसकम जसाफ जे अॻवाननि नसरुल्ला कलादी, रशीद सिंधी, हबीबुल्ला घोटो, फारूक कलोड़ो, वहाब सेतो, गुलाम शबीर कलादी, इफ्तिखार तुनियो ऐं ॿियनि एहतिजाजी कैंप में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब पंहिंजी ॾाढ ज़रिए सिंधु दरिया सुकाइण जी साज़िश करे पियो। पंजाब कॾहिं बि पाणी ठाह ते अमल नाहे कयो। सिंध अंदर पीपल्स पार्टी जे वॾेरनि खे त पाणी मिले पियो, पर सिंध जा ग़रीब मारूअड़ा पाणी लाइ परेशान आहिनि। पाणी न हुजण सबबि सिंध जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त सिंध में पाणी जी अतराज़ू खोट ख़तम करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे।